को मानी खणी हमरा ओटो ओटो खजो खजो ओटो साचो जोरा साजो जोरा हां ठीक है उनके ते फैसला ना थींदा हम तो फैसलो था हलो ये चोरा साईं असा होटल में चोरी कई थी चङो थियो तव्हां मिली वियो हे त असांजो चोर आहे हाणे जेको फ़ैसिलो तव्हां कयो होता रे साईं चोरा असा चोरी कई है ना नहीं सर हाँ होता रहा फैसलो वरी छा जो वठी ॾियो कुट को फैसलो वरी छाजो लगे तो कि कुट को एक ॾियणो पवंदो पको पको ही चोर आहे शक्ल मां ई तव्हांखे कोन थो लॻे त ही चोर आहे हे मानी चोरी कई होटल हे चोर आहे ही शहरी माण्हू आहिनि इज़तदार ऐं मोज़ज़ माण्हू आहिनि साईं ही वाक़ई चोर हूंदो ही कूड़ छो हणंदा बस हाणे बस तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾेई छॾियो हिन खां हाणे मां पुछंदुसि त हिन वाक़ई तव्हांजी चोरी कई आहे या न ॾे ख़बर तो हिननि जी चोरी कई आहे या न या हरू भरू हितो ते इल्ज़ाम पिया हणनि हाणे मां तोसां आहियां ख़ामोश छा ते वेठो आहे तोखे मां पुछी रहियो आहियां त तो हिननि जो चोर आहीं या न अरे तोसां आहियां तो हिननि जो चोर आहीं या न अबूतार सही माया चोर मां हिननि जी मानी चोराई अबूतार माया मानी चोचो बुतार साईं मूं तव्हांखे चयो पिए न त ही चोर आहे हाणे कयो फ़ैसिलो आओ साईं आओ ही चोरा हे चोर आहे असांजो साईं हे चोर आहे असांजो हा भाई पको पको चोर आहे हाणे मुंहिंजो तव्हां फ़ैसिलो ॿुधो मुंहिंजो फ़ैसिलो हाणे इहो आहे ही तव्हांजो मानीअ चोर आहे ईअं हाणे ही तव्हांखे ॾंड में ₹500 भरे ॾींदो छो जो ही तव्हांजो चोर आहे हा वाह क़बूल आहे हा उहा क़बूल आहे फ़ैसिलो असांखे क़बूल आहे ठीक है बाबा ता जेको फैसलो कयो असां क़बूल आहे भोतार जेकॾहिं मूं वटि ₹500 हुजनि त मां चोरी छो कयां ही चोरी इन जे लाइ कई मुंहिंजो बच्चो बुख ते वेठो बेरोज़गार आहियां सॼे शहर में रोज़ी जी तलाश कयमि पर कंहिं बि मूंखे कमु न ॾिनो आख़िरकार मूंखे इहो क़दम खणणो पियो भोतार ॿुधो भाउ वरी हिकिड़ो ही नओं बहानो त पोइ ठीकु आहे अगरि जे तो वटि पैसा न आहिनि त तुंहिंजा ₹500 मां थो भरियां बाबा ठीकु आहे तुंहिंजा पैसा मां भरियां थो ॻाल्हि ॿुधो फ़ैसिलो अञा ख़तमु न आहे थियो फ़ैसिलो अञा मां ॿुधाईंदुसि फैसलो थी वियो वरी कहिड़ो फैसलो पियो वरी कहिड़ो फ़ैसिलो सार तव्हांखे सम्झ में कोन ईंदो असुल ख़बर त हींअर पवंदी इहो फ़ैसिलो त हो तव्हांजो उहो मूं करे ॾिनो तव्हांखे ॾंड बि मिली वियो ठीकु आहे हाणे मुंहिंजो फ़ैसिलो अञा रहियल आहे उहो त अञा हाणे कंदुसि मां जी भला ॿुधायो इहो फ़ैसिलो हाणे ईअं आहे जो हाणे तव्हां सभई मिली करे हिन खे तव्हां हर महीने 1000 रुपया ॾींदो 1000 रुपया पैसा छाजा 1000 चोर भी 1000 रुपया महीना था न्यूज़ उहो इन जे लाइ त हीउ तव्हांजे पाड़े में रहे थो ऐं हिन जो ग़रीबी हाल आहे तव्हां हिन जो हाल अहवाल न वरितो तव्हां हिन जो न सोचो त हिन जो छा हाल आहे इन जो मतिलबु तव्हां लागर्ज़ ऐं मतिलबु परस्त माण्हू आहियो त कंहिं ग़रीब जो कंहिं यतीम जो कंहिं पाड़े वारे जो ख़्यालु कजे पर तव्हां न सोचो ऐं तव्हां हिन खे मानी चोरी करण लाइ मजबूर करे छॾियो उहा बि मानी चोरी हमेशह यादि रखो त ग़रीबनि ऐं मिसकिननि जेके पाड़े में रहनि था न उन्हनि जो ख़्यालु करणु तव्हां ते फ़र्ज़ु आहे इंसानियत जे नाते ग़रीब मिसकिन यतीम जी मदद करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे पर तव्हां न कंहिं बि मिसकिन ग़रीब जो तव्हां सहारे नथा लहो पंहिंजी मौज मस्तनि में लॻा पिया आहियो तव्हां कॾहिं सोचो था त कंहिं ग़रीब खे कंहिं पाड़े